नाज़रीन, हैदराबाद क्राइम रिपोर्टर अली गुल जोखियो की रिपोर्ट मुजिब हैदराबाद कासमाबाद सिंध तरक़ी पसंद हाउस ते SDP जे अॻुवाणनि जी गॾिजाणी थी गुज़री। उन मौक़े ते सिंध तरक़ी पसंद पार्टी नारी तहरीक जे अॻुवाण हाकिम ज़ादी तेबो पंहिंजे ख़िताब में चयो त हीअ आहे ज़रदारी ऐं मुराद अली शाह जी सिंध ॾांहुं हक़ीक़ी रोश। हिक पासे पाण जलसनि ड्रामनि में नारा था हणनि केनाल ही न खपे, ॿिए तरफ़ सिंध जी राजधानी कराची में केनालनि ख़िलाफ़ धरणो हणण ते SDP जे मरकज़ी वाइस चेयरमैन हैदर शाहानी, होद ख़ान गाॾी, एजाज़ सामटियो, हाकिम ज़ादी थेबो, ख़ैर मोहम्मद मंगसी, सैयद जलाल शाह, सदा बिलोदी मतां शेख इदरीस चांडियो समेत 38 ॼणनि ते FIR दाख़िल करे छॾी आहे। FIRूं ज़रदारी राज जी सिंध दुश्मनी जो सबूत आहिनि। असांखे तव्हांजी FIRनि जी का बि परवाह नाहे। वरी चवंदासीं केनाल समूरा नामंज़ूर, सिंधु ते धाड़ो नामंज़ूर।